अब खबर पाई है तो बालाज खान जो भा मर गया है। छा बालाज खान जो भा मर जियो हूँ रस्तो मटाए उड़ा हले हुआ है। आज तो हूँ रस्तो मटायो पर आखिर कैसी ताई हो रास्ता मटाइंदो रहंदो। एक न एक ॾींहुं कानून जे चंबे में जरूर ईंदो जरूर। सरदार मुबारक हुजे मुबारक जो बिलाज खान जो भा मरजी वियो है। खैर मुबारक दिलावर खैर मुबारक। आई बड़ी बड़ी खुशी जी गाल इहा है जो वलीदाद खान असा जो मोहताज थींदो आई बलाज खान मां असा जी जान छुट्टी पई सदाई हमेशा असा जे गॾु हूंदो। हिकु तीर ऐं ॿ शिकार होड़ा बलाज पियो हेड़ा वलीदाद असांजो मोहताज थियो। इहा त तमाम वॾी ख़बर ॿुधाई थी ऐं मुझे दिल जहिड़ी ॻाल्हि ॿुधाई थी दिल जहिड़ी। तूं त मुंहिंजी दिल ठारे छॾी। छो गादन खान मौत आ मौत मौत कंहिंखां डरंदो न आहे डरंदो न आहे। सरदार दिलावर त वॾी खुशी जी ख़बर खणी आयो आहे। पाण खे हींअर जो हींअर वलीदाद खान ॾे हलणु खपे छो वलीदाद खान ते ॾुखियो वक़्तु आयो आहे। पाण खे उनजी ज़रूरत आहे। हा मीर तूं सही थो चईं पाण हींअर जो हींअर वलीदाद ॾे हलंदासीं। छा राजा सब मारजी विया रुगो तहां चार बचायो। हारिस असां नादर खान खे सोढ़ो कयोसीं। खैर आहे मिठल खैर नादर जी सुभाणे केर मदद कंदो। बालाज त अॼु वञी जेल पहुचंदो। वैसे कमाल थी वियो बालाज खान एसएचओ खे मारे उन्हनि जा हथियार बि खणी वियो। केॾां वेंदो जमाल वेंदो त इहो नादर खान वटि न। रेस तव्हां मता इहो सोचो त बालाज खान नादर वटि माठ करे वञी वेही रहंदो ऐं पलाद न कंदो। मूंखे ख़बर आहे मां बालाज खे हमले करण जो मौक़ो ई न ॾींदुसि। मां जी पुलिस हाण करे नादर खान जे ॻोठ ते हमलो कंदुसि ऐं पोइ इन बालाज खे उते ई दफ़न कंदुसि उते ई। मां बि तव्हां सां गॾु हलंदुमि। न सुल्तान न तूं हथियार बंदन जो पहिरों पूरी हवेली ते बिहार त जीअं सूंह ॿाहिरि न निकिरी सघे समझी वई। मां सूंह जो फिकर न कर हवेली जे चारों तरफ़ माण्हू बीहारिया आहिनि। मां तोखे इन बालाज जो लाश अॼु आणे ॾेखारींदुसि। अच में छल।
असांजी मेहनत सरदार 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 गुलचेहरा मरण लायक तैयार थी। उठ समान मारा है एडा भगो तो वनी बीह न के मारण जे लाए लिखो है ना हाँ मार मुखे इस दिनों बड़ा खाने के सामने मार अरे केड़ो मुंह खड़ी वे दे पांचे गोठ दे केड़ो मुंह देखारी दे पांचे राज वारन थे और ना
यकीन हाँ मुर्स के मुकाबलो करिया जेका रात कब्र में लिखल होंदी वो कब्र में गुजरदी मौत रब यकीन आहे कुल नफ्सन जायक़तुल मौत एक ॾींहुं नफ्स खे मौत जो जायको ॾियणो अरे मां सिरकीअ ते रखी हलंदो आहियां सिरकीअ ते रखंदो आहियां इन करे त मूंखे मौत ते यकीन आहे जेका रात मुंहिंजी कब्र में गुज़रंदी उहा कब्र में ई गुज़रंदी जंहिंजे पीउ भाउ खे ताक़त आहे जो उहा रात मूंखे कब्र खां ॿाहिरि गुज़ारे सघे मां मुस्लमान मूंखे यकीन आहे पंहिंजे रब ते पंहिंजे ख़ुदा ते मौत महबूब आहे हिकु न हिकु ॾींहुं ताक़त पाए रूह खे खणी ऐं जिस्म ठाकी कब्र में मुझे हाल मुश्किल तोखे छा मिलंदो मूंखे मारे छा मिलंदी तुम्हारे छा मिलंदी न होंदे न शैतानी बंदे मुझे गुनाह करता बाहर यतीम रहता न और तू बेवा थी दियो पर कूंथर आया थी कूंथर मार पवई खुदा जी बाहर यतीम गया था मारून का कूंथर पुट कसिया थी निहाणिन जा सुहाग उजाड़िया कसम करो तो परवरदिगार जो आज खपो मैं सब गुनाह को मत दिया ओके बस गुलशन माफ कर छड़ यार मुझे माफ कर अरे तू क्या समझो जमाल जानू के 50,000 की महंगाई चाहे उनके मारे कृषि करे राजा से शादी कर दो न जैसे तय गुलशहर जी रो राजा सिर्फ गुलशहर जिया गुलशहर जी तो जी न जमाल तो जी न
रात काने वही तुझी है हस्ती मस्ती रब जी ज़ात साथी खे ज़ालिम खे लिखो रसूल तने न रब जी ज़ात में तो छिकी दिया मुंह जड़ा कुंथर पुत्र इन सिंध धरती जा कंधार पुत्र इन सिंध धरती जा हलाली पुत्र तो मैंने सिंध धरती कहे बड़ी को पाक कर अरे सिंध दरवेश संतन वैश्य की नारी तू नाज़त हासिल कौन कर सके पर तू पाजी एक टंग वञाई पाजी तू याद कर जमाल तो जो गुलशहर था पालो पयो गुलशहर था गुलशहर है तोता उड़ा है तो क्या माफ क्या तू माफी दे का पेला जे तव्हां खे माफ कर जाए